नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलो। पार्लियामेंट हाउस में कोरोना केसेस की गणती जोगी सूरत हाल थी वही है, जंहिंखां पोइ हिकु दफ़ो ॿीहर पार्लियामेंट हाउस के बंद करण ते गौर कयो पियो वञे। ॿिन्ही सेक्रेटरीट जा आला ऑफिसर भी कोरोना जो शिकार थी विया आहिनि। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा केतिरा ई शोबा भी कोरोना सबबि मुतासिर आहिनि। ज़रिए जो चवणु आहे त केतिरनि ई ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि में कोरोना केसनि जी तस्दीक थी आहे, जंहिंखां पोइ इन्हनि खे कर्तनिया कयो वियो आहे। पार्लियामेंट हाउस में कोरोना केस जी शरह 30% खां भी वधी वई आहे। ॿिन्ही ऐवाननि जी सेक्रेटरीनि स्पीकर ऐं सीनेट चेयरमैन के 2 हफ़्तनि जे लाइ इमारत बंद करण की तजवीज़ ॾेई छॾी आहे। काइमा कमेटियुनि जे इजलास में भी वज़ारतुनि जी 50 खां 70 ऑफिसरनि जी शिरकत ते गणती जो इज़हार कयो वियो। कमेटी जे इजलास दौरान SOPs जी बनकड़ी थी रही है। केतिरे ई मेंबर, चेयरमैन ऐं कमेटी जा वज़ीर मास्क जो इस्तेमाल न करे रहिया आहिनि। यादि रहे तो उन खां अॻु कोरोना जी ॿी लहर दौरान भी पार्लियामेंट जा 2 ऐवान सेनेट ऐं क़ौमी असेंबली जूं समूरियूं सरगर्मियूं मुअत्तल कयूं वयूं हुयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।